سيد المرسلين وخاتم النبيين محمد وآله وأصحابه أجمعين. الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. بلى إن تصبروا وتتقوا ويأتوكم من فورهم هذا يمددكم ربكم ب5,000 من الملائكة وصدق رسول النبي الكريم. अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान मुबारक मां इन मुश्किल घड़ी जे अंदरि ख़ुशख़बरी ॿुधाई। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी जमात खे ख़ुशख़बरी ॿुधायूं त अल्लाह जा फ़रिश्ता अव्हां जे मथां नाज़िल थींदा, लहंदा ऐं उन्हनि जी तइदाद जेका सो 3,000 मलाइक जेके तव्हांजे रब जे तरफ़ खां तव्हांजी मदद जे लाइ ईंदा। लफ़्ज़ आहे ऐं युमदिदकुम रब्बुकुम, तव्हांजे रब जे तरफ़ां तव्हांजे तरफ़ जे मदद जे वास्ते ईंदा। यानी अल्लाह मदद अचे थी उनखे क़बूल करणु घुरिजे। ऐं इहो थी वियो त अल्लाह जा मलाइक मोमिननि जी मदद जे लाइ ईंदा आहिनि। ऐं हदीस पाक में ईअं बि आहे त हर मोमिन सां गॾु अल्लाह जा मलाइक आहिनि, हर मोमिन सां, ईमान वारे सां, जेके उनजो दिफ़ा कनि था पिया, ऐं अल्लाह जे मलाइकनि जी वॾी तइदाद आहे जंहिंजो को काइनात अल्लाह जे फ़रिश्तनि भरी पई आहे। छो जो उनजो जिस्म जेको आहे न, जिस्म लतीफ़ आहे। जिस्म कसीफ़ उनखे चइबो आहे जेको जिस्म जाइ वठे, चाहे, ऐं जिस्म लतीफ़ चइबो आहे जेको जाइ न वठे। ऐं असांजी हीअ पाण में गॾु वेठा हुजूं न त बि असांजी विथियुनि जे अंदरि बि अल्लाह जा मलाइक वेही वेंदा आहिनि। एतिरा फ़रिश्ता जेके असां सां लखनि जी तइदाद में असांजी विथियुनि में वेही वेंदा आहिनि। छो जो जिस्म ख़ुदा उनजो अहिड़ो ठाहियो आहे त रब मलाइकनि जी सूरत में आई, उहा अल्लाह जे रसूल बि क़बूल फरमाई, महबूब खां सम्झे सहाबनि बि क़बूल फरमाई त अल्लाह जा नबी जेके आहिनि, अल्लाह जा रसूल, उहे बि अल्लाह जे मख़लूक जे लाइ मदद जे वास्ते तशरीफ़ फरमा थिया। ख़ुदा पंहिंजी मख़लूक जी जॾहिं मदद चाहींदो आहे, रहनुमाई चाहींदो आहे, पोइ अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उन्हनि जे विच में हादी हर नबीअ सगोरे पंहिंजी क़ौम जी मदद फरमाई। ऐं असांजो आका मदीने वारो साईं बि असांजो मददगार। अल्लाह क़ुरान पाक में आयत में फरमाए त इन्नमा वलियुकुमुल्लाहु व रसूलुहु, बेशक अल्लाह ऐं रसूल तव्हांजो मददगार आहे। सोने महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मदद खां सवाइ न असांजी दुनिया इंतज़ार ज़ोर मोहताज आहे, हर कोई मञे थो। नमाज़ अल्लाह जे रसूल जी मदद आहे, रोज़ो, हज, ज़कात अल्लाह जे रसूल जी मदद सां आहे। पर दुनिया जे मामलात जे अंदरि बि असां महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआउनि जा मोहताज आहियूं। जो दुनिया जे अंदरि जेको वहिंवार आहे उहो बि मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत ते आहे। महबूब जी शरीयत खां ॿाहिरि नथो वञी सघे। अॻिते अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमात बला इन तस्बिरू व तत्तक़ू, हाओ जेकॾहिं तव्हां सबिर कयो ऐं तक़वा अख़्तियार कयो, व यअतूकुम मिन फौरिहिम, लेकिन उहे तव्हांजे मथां जल्दी हमलो कनि, काफ़िर जल्दी हमलो कनि, त हाज़ा युमदिदकुम रब्बुकुम ब5,000 मिनल मलाइकति मुसव्विमीन, ही मदद फरमाईंदो रब तव्हांजो 5,000 मलाइक निशान कयलनि सां। 5,000 मुसव्विमीन माना निशान कयल सां। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जेकॾहिं तव्हां सबिर कयो ऐं तक़वा अख़्तियार कयो, दिलि जे अंदरि ख़ुदा जो ख़ौफ़ रखियो, पोइ जॾहिं काफ़िरनि तव्हांजे मथां गॾिजी हमिलो कयो त अल्लाह जी ज़ाते बाबरकात तव्हांजे
तव्हांजे लाइ निशान कयल मलाइक 5000 मोकिलींदो जेके तव्हांजी मदद फरमाईंदा। पहिरियों फरमाए त 3000, पोइ फरमाए त 5000। 5000 त वॾो तइदाद थी वियो। ऐं अलाह ताला जी ज़ाते बा अहिड़ा मलाइक मोकिलींदो मुसव्विमीन, उहे निराला हूंदा, निशान कयल हूंदा। हाणे जेके अलाह जे महबूब जी जमात में मलाइक अचनि था उहे त आम थोरी हूंदा, कोई शान। हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अलाह ताला फरमाए थो पियो त मां उहे मलाइक ॾिठा, अलाह जेके ॾेखारे, हा उन्हनि खे मां ॾिठुमि त उहे घोड़नि जे मथां सुवार हुया ऐं उन्हनि खे दस्तारूं ॿधल हुयूं, पटका ॿधल आहे उन्हनि खे। ऐं कई दफ़ा मां जंग जे दौरान किरी पियुमि ऐं वरी मूंखे को उथारे बीहारे, मां किरां पियो जल्दी मूंखे खड़ो करे पियो बीहारे, मूंखे उहो नज़र कोन पियो अचे। पोइ अलाह जे महबूब जी बारगाह में अर्ज़ु कयुमि त सुहिणा पियो, मां किरां पियो त मूंखे अलाए केरु सहारो ॾेई करे बीहारे पियो। पाण इहो हज़रत जिब्रील तो हुयो जेको तोखे खणी पियो बीहारे। यानी अलाह जी मदद अहिड़ी शइ आहे। हीअ रब करीम पंहिंजे कलाम मजीद जे अंदरि तमामु ई अहले ईमान खे पैगाम थो ॾिए त पंहिंजे रब जे मथां भरोसो कयो, ख़ुदा जे मथां भरोसो कयो, जो ख़ुदा जी ताक़त अज़ीम ताक़त आहे, उनजे मुक़ाबले में केरु नथो अची सघे। पर अलाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे तरफ़ां मददगार हामी बि पंहिंजे ॿारनि जे लाइ मोकिलींदो आहे, असबाब बणाईंदो आहे न, को न को सबबु बणाईंदो आहे। किथां न किथां ख़ुदा ख़ुशख़बरी मोकिलींदो आहे पंहिंजे ॿारनि जे वास्ते, ॿारनि ख़ुशि थी वञनि। पर हिन आयत मुबारक में क़ाबिल गौर ॿ लफ़्ज़ फरमाए त भला इन तस्बिरू व ततक़ू, जेकॾहिं तव्हां सबिर कयो, सबिर मां मुराद छा? इस्तक़ामत, बेसरो सामान, इस्तक़ामत जे करे मज़बूत तव्हां क़दम रहो था। व ततक़ू, हुननि जो ख़ौफ़ न बल्कि हुन जो ख़ौफ़, काफ़िरनि जो ख़ौफ़ न, उनजे हथियार, उनजे रोब, उनजे असबाब जेके बणिया आहिनि, जेके पंहिंजे लाइ खणी आया आहिनि दिफ़ाई सामान, उन जो ख़ौफ़ न बल्कि अलाह जो ख़ौफ़ दिलि में रखो, त पोइ अलाह जी ज़ाते बाबरकात तव्हांजे मथां 5000 मलाइक मोकिलियो। मालूम थियो त 5000 मलाइक आया ऐं उनजे लाइ इन तस्बिरू व ततक़ू शर्त हुयो त जेकॾहिं तव्हां सबिर कंदव ऐं तक़वा अख़्तियार कंदव त तव्हां ॾे 5000 मलाइक मोकिलींदुमि। त 5000 अलाह मलाइक मोकिले करे इहो बि ऐलान कई त मुंहिंजे महबूब जा सहाबी साबिर बि आहिनि त मुतक़ी बि आहिनि, साबिर बि आहिनि। हुनजी सबिर कंदव ऐं तक़वा अख़्तियार कंदव, ख़ौफ़ ख़ुदा खे पंहिंजे दिलि में जाइ ॾींदव, त रब तव्हांजे लाइ 5000 मलाइक मोकिलींदो निशान कयल। त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात 5000 मलाइक मोकिले ॾिना जंहिं शर्त ते त इहो ऐलान थी वियो त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सभु सहाबी मुतक़ी आहे। जे मुतक़ी न हुजनि हा त अलाह हुन ॾे मलाइक न मोकिले हा। मुतक़ी साबिर बि आहिनि, साबित क़दम रहण वारा बि आहिनि। मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहा पहिरीं जमायत हुई जेका मैदान अमल में आई ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उनखे ग़लबो अता फरमायो। उन 6 सहाबी सगोरा शहीद थिया, 6 सहाबी बदर में, ऐं उनजो मज़ारूं बदर में अॼु मौजूदु आहे। ऐं काफ़र 70 जहन्नम रसीद थिया, 70। वॾे में वॾो जेको दुश्मन इस्लाम जो काफ़िर हुयो, मुशरिक हो, अबू जहल, उहो बि क़तल थियो। ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उनखे क़तल कंहिंखां करायो? 2 भाइर हुया नंढड़ा, नीगर हुया 2, हिकु मआज़, ॿियो मुअव्विज़। हिकिड़ो 8 सालनि जो हो, ॿियो 9 सालनि जो। अलाह ताला 2 छोकिरनि जे हथों हिनखे क़तल कराई। हीअ जहिड़ी का रुसवाई आहे? ख़ुदा जो कमु ईअं आहिनि न मालिक जा। हाथी केॾो वॾो आहे, हाथी सूरत फील क़ुरान पाक में हाथी केॾो वॾो आहे, ऐं हुनजे मुक़ाबले में वरी हेतिरो पखी अलाह ताला मोकिले थो। छो रब जॾहिं कंहिंखे ज़लील कंदो आहे न त पोइ नंढड़नि खां रब हुनखे ज़लील कराईंदो आहे। त हेॾी वॾी ताक़त आहे, तोखे पंहिंजो घमंड आहे पंहिंजे ताक़त जे मथां, तोखे नाज़ आहे त मां हेॾो वॾो मोतबर आहे, ताक़तवर आहे, मां राज वारो आहियां। पर तूं ख़ुदा जो क़ुरान पढ़ी ॾिस त ख़ुदा जो कानून कहिड़ो आहे। ख़ुदा कंहिंखे ज़लील कंदो आहे न त ग़ुलामनि जे हथों, नौकरनि जे हथों उनखे ख़ुदा ज़लील करे फिटी कंदो आहे। छो जो ख़ुदा जी ताक़त जो जंहिं इनकार कयो, ख़ुदा जी कुवत जो जंहिं इनकार कयो त ख़ुदा उनजे लाइ ज़िलत मोकिलींदो आहे। त उहो वॾो जेको काफ़िर हुयो, नाले वारो जेको काफ़िर, ऐं हर ज़बान ते माण्हुनि खे आहे त दुश्मन केरु हुयो अलाह जे मुक़ाबले में, जंहिं शख़्स जो नालो वरितो थो वञे। ऐं उन बदर जे मैदान जे अंदरि अलाह ताला 2 छोकिरनि जे हथों उनखे क़तल कराए। उनजो गवाह नबी खे सलाह सम्झा साहबी आहिनि, ऐं ख़ुदा ताला उनखे ज़िलत जो मौत ॾिए थो पियो। यानी ख़ुदा जी ताक़त अज़ीम ताक़त आहे, ऐं ख़ुदा जे मथां भरोसो करणु घुरिजे, तवक्कल करणु घुरिजे, ऐं दीन खे सम्झणु घुरिजे त
अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो कंहिं सामान ऐं कंहिं ताक़त जे मथां भरोसो न कयो, भरोसो कयो त पंहिंजे रब जे मथां कयो। करे घणे सामान जे हूंदे बि माण्हू कामयाबु कोन वेंदो आहे, शिकस्त खाई वेंदो आहे, छो जो हुनजो रब जे मथां भरोसो न हूंदो आहे। पर जंहिंजी अलाह जे मथां तवक्कल आहे, ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात हर सूरत में हुनजी मदद फरमाईंदो आहे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हिन ॿिनि आयतनि सगोरनि जे अंदरि महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ग़ुलामनि जे सब्र खे, इस्तक़ामत खे, तक़वा खे बयानु फरमाई त हीअ ख़ुदा जी मदद हिन ॾे छो आई, त हिन शान जा मालिक हुया ऐं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हुनजी मदद फरमाई। दुआ आहे त अल्लाह ताला असांखे अमल करणु